नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त हैदराबाद जे हुसड़ी वारे इलाइक़े में बरसाती गड़ो लॻण सबबि औरत फौत थी वई। ॻोठ कादिर बख़्श सोलंकीअ में 50 वरनि जी फातिमा सोलंकी फौत थी वई। इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त औरत ज़मीन मां गाह करे घर पे आई त वाक़ियो पेश आयो। फातिमा बर्फ़ जा ॻंढा लॻण सबबि बेहोश थी वई। औरत खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो जिते हिन दम ॾिनो। गड़ो पवण सबबि केतिरनि ई गाॾियुनि जा शीशा पिण टुटी पिया। वधीक तफ़सील वठूं था जीएम चांडियो खां। जी जीएम आगाह कजो। जी बिल्कुल। हैदराबाद भरिसां हुसड़ी जे ॻोठ कादिर सोलंकी जी रहवासी 50 सालनि जी पीरसन औरत फातिमा ज़ात वली मोहम्मद सोलंकी तेज़ तूफ़ानी बरसात में बर्फ़ जा गड़ा लॻण सबबि फौत थी वई आहे। हुसड़ी भरिसां ॻोठ कादिर सोलंकी जी रहवासी पीरसन औरत ॿनी में पंहिंजी ॿकरियुनि लाइ गाह करण वई हुई त ओचितो तेज़ तूफ़ानी बरसात ॻणण सां शुरू थी वई। गड़ो किरण जे मोतमार रफ़्तार अॻियां पीरसन औरत जी हिकु न हली। मुसलसल बर्फ़ जा गड़ा मथे ऐं पुठी में लॻण सबबि हू ज़ख़्मनि जा सूर सां संदे मौक़े ते ई फौत थी वई। जॾहिं त बरसाति बीहण खां पोइ वारिस ॿनी ते पहुता ऐं पीरसन औरत खे ॿनी में किरियल ॾिसी हू हुनखे सिविल अस्पताल हैदराबाद खणाया जिते डॉक्टरनि हिन जे मौत जी तस्दीक कई। जंहिंजो लाश वारिस वापसि खणाए आया। लाश घर पहुचण ते कराम अची वियो। जॾहिं त फौती पीरसन औरत जो मढ़ जेको आहे मोहम्मद शाह कब्रिस्तान में दफ़नायो वियो आहे। जीअं त अॼु हैदराबाद ऐं उन जे आस पास वारनि इलाइक़नि में ख़तरनाक तूफ़ानी ॻड़नि सबबि बरसाति पवण सबबि हिकु औरत फौत थी आहे ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। जॾहिं त केतिरनि ई गाॾियुनि जा शीशा बि टुटी पिया आहिनि। जी